सिंध सरकार जो बुढ़ी पियल कचे जे रुहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो फ़ैसिलो। कचे जे इलाइक़नि में तरक़ियाती मनसूबनि जी तैयारी जी हिदायत। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि कचे जे इलाइक़नि में ऑपरेशन बाबति इजलास। वॾे वज़ीर मादली शाह जो चमड़ा हेठि कचो बुॾी पियो आहे। ॾुहारी हाणे ॿाहिरि निकिरंदा। ॾुहारनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन वधीक तेज़ कया वञनि। कचे जे इलाइक़नि में तरक़ियाती मनसूबनि जी तैयारी कई वञे। कचे में रोड, स्कूल, इस्पतालूं, डिस्पेंसरियूं ऐं ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। ॿोॾि जी सूरतहाल खां पोइ कचे में तरक़ियाती कम शुरू कया वेंदा। सिंध हुकूमत जी तरजीह आहे त अमन हर सूरत में बहाल थिए। इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो पियो त अक्टूबर 2024 खां टेक्नोलॉजी ज़रिए कचे में ऑपरेशन तेज़ कयो पियो। इंटेलिजेंस बुनियाद ते 760 टारगेटेड ऑपरेशन ऐं 352 सर्च ऑपरेशन कया पिया, जंहिंमें 159 ॾुहारी मारिया ऐं 823 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। सिंधु दरिया में गुड्डू बेराज पर पानी जे वेकरनि में लाथ। सखर बेराज ते वॾी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बेराज पर 24 कलाकनि दौरान पानी जे वेकरनि में 11,665 क्यूसेक लाथ अची वई। गुड्डू बेराज पर पानी जे मथां वेकिरो 6,24,094 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बेराज पर 24 कलाकनि दौरान पानी जे वेकरनि में 32,884 क्यूसेक बाद। सखर बेराज पर पानी जे मथां वेकिरो 5,71,800 क्यूसेक थी वियो। कोटड़ी बेराज पर नंढी ॿोॾि जा वेकिरा बरक़रार। कोटड़ी बेराज पर 24 कलाकनि दौरान 14,231 क्यूसेक बाद रिकॉर्ड कई वई। कोटड़ी बेराज ते पानी जे मथां वेकिरो 2,93,017 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। दरियाही बोर्ड सबब कचे मां हेल ताईं 1,73,027 माण्हुनि खे महफ़ूज़ संदनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। मुतासिरनि जे खाइण पीअण, इलाज ऐं जानवरनि जी सार संभाल जो बि बंदोबस्त कयो पियो वञे। सिंध सरकार हर मुमकिन रिलीफ फराहम करण लाइ सरगर्म आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयान। सिंध समड़ा हिते 24 कलाकनि दौरान 3,522 माण्हुनि खे महफ़ूज़ संदनि ते मुंतक़िल कयो पियो आहे। हेल ताईं 4,50,571 जानवरनि खे महफ़ूज़ संदनि ते मुंतक़िल कयो पियो आहे। सिंधु दरिया में चाड़ सबब कचे जा केतिराई ॻोठ पाणी हेठि। रोड रस्ता बुरी विया। ॻोठ खुरम खान, राज़ी खान, ॻोठ सूमर खान ऐं ॻोठ इलियास खान जागीराणी खे ॿोॾि जो पाणी विकोड़े वियो। ॻोठाणा विच पाणी में ज़िंदगी घारण ते मजबूर बणियल। रहवासियुनि जो चमड़ाहित बिरादरी तकरारनि जे करे पके ते अचण में ॾुखियो आहे। जेकॾहिं हू पके ते इम्कानी जहिड़े सबब जानी नुक़सान जो ख़दशो आहे। पुलिस पतंग कंदी। ॻोठ मीर मोहम्मद मर में रेस्क्यू अमले ऑपरेशन करे औरतनी वारस समेत 11 ॼणनि खे कढे अली वाहन बंद ते पहुचायो। कब्ज़ा ऐं ग्राही कंदड़ भारत मज़लूम बणजण जी कोशिश करे रहियो आहे। पहलगाम जहिड़नि वाक़िअनि जी हक़ीक़त दुनिया ॾों पधरी थी चुकी आहे। पाकिस्तान भारत जे गुमराह कंदड़ प्रोपोगेंडा खे वाइको कयो। पाकिस्तान भारत जे बिना जवाब सगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। पाकिस्तान जे भरपूर जवाब ते भारत जगबंदी जी अपील कई। सुदसमा पारे वफ़ाक़ी वज़ीर तातार जो तक़रीब खे ख़िताब। सिंध समड़ा हित पाकिस्तान ख़िते में चटादार अमन लाइ सदाईं असराइतो किरदार अदा कयो। मोदी सरकार हिंदुत्व खे इबरतनाक शिकस्त मिली। पाकिस्तान जी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग पंहिंजे लाइ न पर दुनिया खे महफ़ूज़ बणाइण लाइ आहे। इसराइली हमलनि जी रुगो मज़म्मत काफ़ी न आहे। हाणे फासिक मते अमली इख़्तियार करणी पवंदी। इसराइल जो लिबनान ऐं शाम खां पोइ क़तर ते हमलो क़बूलण जो गुनाह आहे। पाकिस्तान सदाईं तकरार ॻाल्हियुनि ज़रिए पुरअमन अंदाज़ में हल करण जी हिमायत कई आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो परॾेही टीवी चैनल खे इंटरव्यू। सिंध समड़ा हित पाकिस्तान एटमी ताक़त और मुसलमानों सां गॾु बीठल आहे। कंहिंखे बि पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी सलामती जी भनकड़ी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मुस्तक़बिल में जंगियूं पाणी ते थियणियूं आहिनि। सिंध तास मुआहिदे तहत पाकिस्तान ऐं भारत विच में पाणी विराए पियो। भारत हिक तरफ़े तौर सिंध तास मुआहिदो मुअतल या ख़त्म नथो करे सघे। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल में सुधारा आणणु घुरिजनि। सलामती काउंसिल खे कश्मीर ऐं फ़लस्तीन तकरारनि जे हल जी ज़िमेवारी पूरी करणु घुरिजे।
सिंध हाई कोर्ट शागिर्द यूनियन जी चूंडनि बाबति जवाब जमा न कराइण ते डाक यूनिवर्सिटी MDC इंतजामिया ते काबल जो इज़हार। यूनिवर्सिटीज़ के आखिरी मोहलत दे रहे आहियूं, बिना दे जवाब जमा कराए वञे अदालत जा रिमार्क्स। सिंध हाई कोर्ट में कराची जे मेडिकल यूनिवर्सिटीज़ में शागिर्द यूनियन जो चूंडनि बाबति दरख़्वास्ती ॿुधणी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो त सिंध असेंबली शागिर्द यूनियन जी चूंडनि बाबति फेबरवरी 2022 में कानून मंज़ूर कयो हो। 3.5 साल गुज़री पिया आहिनि पर अञा ताईं शागिर्द यूनियन जूं चूंडूं नाहिनि थियूं। अदालत पुछाणो कयो त यूनिवर्सिटीज़ खां जवाब घुरियो हो, जवाब किथे आहे। GSMU जो वकील जो त जिनास सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जवाब जमा कराए छॾियो आहे। शागिर्द यूनियन जी चूंडनि लाइ कानून क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी तयारी ते कमु जारी आहे। दाऊदजानपुर वेझो पुराणी तकरार तां ॿाहिरि कतल मोहम्मदपुर वारे इलाइक़े में सनानी चकराणी ऐं सिवाणी चकराणी तुरनि में हलंदड़ तकरार ॿीहर भड़कियो थियो। हथियार बंदनि फायरिंग करे शरफुद्दीन सनानी चकराणी ऐं ज़ाकिर अली चकराणी खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद तुरनि में छिकताड़ तेज़ थी वई। नई दिल्ली भरिसां मज़दा जो मोटरसाइकिल के टक्कर मदे जी बाज़ी साल मुड़ुस फौत। हादसे में कुर्बान पवरे सिंध साल तस्लीम हयाती में वेठा मड़ अस्पताल मुंतकिल। हैदराबाद में पेंशन में कटौती वारे फैसले खिलाफ सभी सरकारी मुलाजिम रोडन ते निकरी आया। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे मुलाज़िमनि जो शहबाज बिल्डिंग ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। सन जमला आहे त पेंशन में कटौती वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। खैरपुर ऐं टिंडियल यार्ड में भी सरकारी मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा ऐं धरणा। पाकिस्तानी गॾियल अरब इमारात मैच में रेफरी केरु थींदो फ़ैसिलो न थी सघियो। PCB जो चमड़ा आहे त मैच रेफरी एंडीपाई क्राफ्ट खे हटायो न पियो त एशिया कप टूर्नामेंट जो बाइकआउट कयो वेंदो। भारतीय मीडिया दावा कई आहे त ICC मैच रेफरी खे हटाइण बारे पाकिस्तान जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। गुज़िरियल PCB ICC खे ख़त लिखी पाक भारत मैच दौरान अणढंगो बर्ताव करण ते मैच रेफरी खे हटाइण जी दरख़्वास्त कई पई।